शाह साईं किथे किथे वया? सिंधु हैदराबाद टपी काहे पिया गंजे डूंगर जे तीरथन में जेकी हैदराबाद का शुरू थी किंजर ढंढ के वनी सौला था थियन ऐं उतां जोग शरीफ कलाची हिंगलाज लाहौत ते हाहूत गुमान गालिब आहे त इन ई चक्कर में काबुल जो सैर भी कयो हूंदनि छो त 3 साल वॾो अरसो आहे ऐं एतिरो अरसो हिक हंधि वेही बि कोन रहिया हूंदा। माउ पीउ जो कहिड़ो हाल थियो हूंदो? छिजण ऐं झोरीअ खां सवाइ उहे करे बि छा पए सघिया। शाह हबीब उॾेरे लाल ते वञी दुआऊं घुरंदो। ऐं सईदा? हा सिंधु इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो मिल्कियत तां मुग़ल बेग जो झेड़ो उन वक़्त जा दल हुया उन्हनि सां थी पियो। उहो झेड़ो त छा पर हिकु चङी भली जंग हुई ऐं उन जंग में दलनि जो त इलाही सातरो नुक़सानु थियो पर मुग़ल बेग जो तमामु घणो नुक़सानु थियो ऐं उन ई झेड़े में मुग़ल बेग जी जान बि हली वई। ऐं उन जे पोयरनि खे इन वहम ऐं हिरास अचे वकोड़ियो त उन्हनि खे शाह हबीब ऐं शाह लतीफ़ जी पिट लॻी आहे। होॾां शाह लतीफ़ मंज़िलूं मारींदो जबल झागींदो वादियूं लताड़ींदो गर्मियूं सर्दियूं सभु सिर ते सहंदो इश्क जे आड़ा में पचंदो पजरंदो। सिंधु 3 सालनि खां पोइ वापसि मोटियो। हुन जे पीउ माउ में त ॼण साहु पइजी वियो ऐं जेकी हुन जा दोस्त हुन जा साथी हुन जा वाक़ुफ़कार हुया उहे बि ॾाढा ख़ुशि थिया। पोइ कोटड़ी मुग़ल में रहण ॾिनोसि? सिंधु कोटड़ी मुग़ल जो वायुमंडल ई सॼो तब्दील थी वियो। तोखे त ख़बर आहे त मथे तबिके जे माण्हुनि जो सॼो रोब ताब हूंदो ई माल मिल्कियत ऐं दौलत ते आहे। जॾहिं माल मिल्कियत ऐं दौलत न रही त हुननि जो रोब ताब सॼो दाबो ख़तमु थी वियो ऐं जेको शाह हबीब ते वधीक ॾमरियल हो मुग़ल बेग उहो बि हाणे कोन रहियो। मुग़ल बेग जो हिकिड़ो पुटु हुयो जंहिंजो नालो हो गोलो ऐं उहो ज़हनी तौर ते बि ठीकु कोन हुयो ऐं बाक़ी जेके हुन जूं औरतूं ऐं बचियल जेके मर्द हुया उहे ख़ौफ़ ऐं हिरास में एतिरा वकोड़ियल हुया जो उन्हनि पाण शाह हबीब खे नियापो कयो त हू अची असां खां असांजे धीउ जो संग वठे। इश्क जिंदाबाद। दोस्त पे ही डर आयो थियो मिलण जो सायो थियो मिलण जो सायो दोस्त पे ही। लतीफ़ साईं जो इश्क कामयाब इश्क हो। सिंधु तूं कामयाब इश्क छा खे थी चवीं? बिन्ही जी शादी थी वई इहो कामयाब इश्क आहे न? अब्दुल लतीफ जे अची अजीबन बाण फसल फरमायो। सिंधु इश्क कामयाब ऐं नाकाम नाहे थींदो ऐं इश्क शादीअ जो मोहताज बि नाहे हूंदो। इश्क कूड़ो या सचो बि नाहे हूंदो। बसि इश्क इश्क हूंदो आहे। सिंधु इश्क लाइ बसि हिकिड़ो ई शर्त आहे त अर्पना जो जज़्बो हुजे। जेकॾहिं क़ुर्बानीअ खां कीबायईं त पोइ छा जो इश्क आहे। पंहिंजी मंज़िल कहिड़ी आहे? सिंधु मुंहिंजी मंज़िल त तूं आहीं। तुंहिंजी तोखे ख़बर? मुंहिंजी मंज़िल मुंहिंजी अखियुनि में आहे। अखियुनि में? अखियुनि में मुंहिंजी अखियुनि में ॾिस। अखियुनि में थी वे त आऊं वारे ढकियां तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां की दियो। अरे तुंहिंजी अखियुनि में त मां आहियां। हा अमर मां तोखे पंहिंजी अखियुनि में विहारे छॾियो आहे।
पर सिद्धू मां इन खां अॻिते वञण थो चाहियां, मां तुंहिंजे दिलि में लहण थो चाहियां। दिलि ॾांहुं वञण जो रस्तो अखियुनि मां ई गुज़रंदो आहे अमर। हा, पोइ छा थियो? शाह साईं जी शादी थी वई? हाँ सिंधु, शाह साईं जी शादी थी ऐं इंतहाई सादड़े तरीक़े सां थी। हीअ बि अजीब शादी हुई। हिक तरफ़ पटरण ऐं ॿिए तरफ़ ही खाकसार। ख़बर न आहे सिंधु त इहा बीबी सईदा जी ख़ुशनसीबी हुई या बदनसीबी, छो जो हुनजी शादी हिकु अहिड़े घर में थी जिते आणीन ऐं चाढ़ीन वारो सिलसिलो हुयो। हुनजी बदनसीबी असां तॾहिं चऊं हा जॾहिं उहो लतीफ़ साईं जे घर में अची पोइ पछताए हा। उहो त ख़ुशनसीब हुई जो सदियूं गुज़रण खां पोइ बि उनजो नालो तारीख़ में वरझाइबो रहे थो। न त अहिड़ियूं केतिरियूं ई पटराणियूं कोटनि जो खाज थी, केरु थो सुञाणे उन्हनि खे। तूं वाकई सच थी चई। आणे असांखे मौला मुहब मिलायो। पोइ शादी खां पोइ ख़ामोश थी वेही रहियो? सिंधु ख़ामोश किथे ते वेही सघियो, हू त सदा जो बेचैन हो। शादी हुनजी मंज़िल थोड़ी हुई। माण्हू जिन खे मंज़िलूं था चवनि उहे सभु हुन लाइ विच वारा राहुनि वारा मरहला हुआ। हू त हिसाब किताब वारे ॾींहुं क़यामत लाइ बि चवे थो त जे क़याम मिड़नि त कर ओॾा सुपरी, तिहां दूर सुजन वाधायूं विसाल जूं। हू पंहिंजी शाइरी बेतन ऐं वाइन जे करे आस पास पंहिंजे तर ऐं परे परे सॼी सिंध में तेज़ीअ सां मशहूरु थियणु लॻो। हुनजी शाइरी हाणे ॻाइजणु लॻी हुई। हुनजे लफ़्ज़नि में जादुई असर हो। माण्हू परे परे खां अची हुन सां मिलण लॻा। हुनजा के अहिड़ा बि हम ख़याल या परस्तार हुआ जेकी हुन वटि आया त वरी मोटिया ई कोन। उन्हनि में वरी अक्सरियत अहिड़नि माण्हुनि जी हुई जिन जो राग असां चाह हो। मूं त ॿुधो आहे तमर फ़कीर सभिनि खां वधीक प्यारो हुयसि। सिंधु लतीफ़ साईं खे सभु फ़क़ीर तमामु घणा प्यारा। हा अलबत्ता तमर फ़क़ीर वॾनि फ़क़ीरनि मां ज़रूरु लिखबो। जॾहिं लतीफ़ सरकार जन राग ॻाईंदा पहिरियों पाण अॻवाणी कंदा, पर पोइ वक़्तु गुज़रण सां तमर फ़क़ीर खे अॻवाणी करण लाइ चूंडियो वियो। बाक़ी मदन फ़क़ीर सां लतीफ़ साईं जन जी तमामु घणी लॻंदी ऐं हुन सां काफ़ी सारियूं कचहरियूं बि कंदा हुआ। सिंधु मदन फ़क़ीर बुनियादी तौर ते नसरपुर जो हुयो। सिंधु शाह साईं जीअं त नसरपुर में शाह इनायत रिज़वी वटि तमामु घणो वेंदा हुआ ऐं उते ई मदन फ़क़ीर सां साईं जन जूं कचहरियूं थियूं ऐं उते ई गहराई थी। ऐं पोइ त मदन फ़क़ीर जा बि तमामु घणा चकर लॻण लॻा। हा, तो राग जो ज़िक्र पे कयो। हा, पहिरियां शाह साईं जन तंबूरे ते अकेला ॻाईंदा हुआ ऐं जॾहिं पोइ टोली त पोइ हिकिड़ी बाक़ाइदा चोकड़ी ठाहे ऐं ॿिया तंबूरा बि ठाहिरायाऊं। ऐं सिंधु राग जो एतिरो ॼाणू हुयो जो हर सुर जा मुख़्तलिफ़ आलाप डिज़ाइन कयईं। वारे वारे ते आलाप करणु ऐं बेतनि जूं सिटूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विरहाए विरहाए चवणु ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते रिदम जी तेज़ी सां वाईअ जे अंदाज़ में उनखे ॻाइणु। उन वक़्तु तोखे त ख़बर आहे त ज़राए अबलाग कोन हुयो। पोइ पंहिंजी शाइरीअ खे आम माण्हूअ ताईं पहुचाइण जो बंदोबस्तु बि पाण कयईं ऐं उनजो अहिड़ो त बुनियादु विझी छॾियईं जो हिन वक़्त ताईं बि उहो सिलसिलो हले थो पर वधूं वधाए। हाँ सच आहे, पर हुन वक़्तु सिंध में अमन अमान जी कहिड़ी सूरत हाल हुई? सिंधु
उन वक़्तु सिंध जे अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राबु हुई। माण्हू हुकुमराननि मां बेज़ार हुया ऐं उतां जो तबक़ाती सिस्टम हेठिएं तबिके जे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो हुयो। सिंधु इन करे शाह इनायत इनकलाब जो सॾु ॾिनो ऐं हज़ारे हारी नारी धड़ाधड़ हुन जी तहरीक में शामिलु थींदा विया। खोड़ सारा मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पंहिंजूं ज़मीनूं छॾे जोक जे तरफ़ वधणु लॻा ऐं उन दौर जे वॾेरनि ऐं ज़मींदारनि इहो सोचियो त जेकॾहिं इन रफ़्तार सां इहे हारी नारी एॾे वधणु लॻा त हिन जूं ज़मीनूं त गैराबाद थी वेंदियूं। ऐं ॿिए तरफ़ पीरनि वरी इहो सोचियो त जेकॾहिं इहो तबक़ाती सिस्टम ख़तमु थी वेंदो त पोइ हुननि खे आख़िर ॾन केरु ॾींदो। पोइ उन करे पीरनि ऐं मीरनि गॾिजी सॾिजी शाह इनायत जे ख़िलाफ़ु साज़िश कई। नूर मोहम्मद पली जे हमल जत ऐं भिटाई सरकार जे सोट शाह अब्दुल करीम जे गादी नशीन शाह अब्दुल वासिर इन सॼे जो सॼे सिलसिले में मुख्य किरदारु अदा कयो। उन्हनि सभिनी सिंध जे पीरनि ऐं मीरनि जी नुमाइंदगी कंदे मुग़लनि जे ॾन भरू हाकिम यार मोहम्मद कलोड़े सां मिली ऐं उनखे शाह इनायत जे ख़िलाफ़ु भड़कायो। ऐं यार मोहम्मद कलोड़े वरी उन्हनि खे सलाह ॾिनी त शाह इनायत ते हमिलो करे ऐं पंहिंजा बि 4-5 माण्हू मारायो त जीअं संदन केस मज़बूत थिए। ऐं हुननि ईअं कयो ऐं पोइ सभु गॾिजी सिंध जे उन वक़्त जे गवर्नर आज़म ख़ान वटि विया जंहिं मुग़लनि खां शाह इनायत खे माराइण जी मंज़ूरी वठी ॾिनी। ऐं सिधू शाह इनायत सम्झी वियो त हुकुमरान तबिको कॾहिं बि हुननि खे पंहिंजी बराबरी वारी रियासत ठाहिणु कोन ॾींदो। ऐं हुन पंहिंजे फ़क़ीरनि खे चयो त पंहिंजे शहर जो चौधारी हिकु वॾी ऊनी खाई ठाहे छॾियो। शाह लतीफ़ छा पई सोचियो? शाह साईं जोगियुनि सां गॾु हिकु ॿिए वॾे सफ़र ते निकितो। साॻे ई गंजे टकर वारे रस्ते खां थींदो चौक शरीफ़ पहुतो। जॾहिं उते पहुतो त हुनखे ख़बर पई त शाह इनायत ठटे मखदूम ठारे वटि वियल आहे। ऐं सिंधु शाह लतीफ़ जोक शरीफ़ में शाह इनायत जो जोड़ल बराबरी वारो निज़ाम ॾिसंदो ठटे में वञी शाह इनायत सां मिलियो ऐं इहा संदन टी मुलाक़ात हुई। ऐं इन भेरे संदन विच में निस्बतन थोड़ी तफ़सीली गुफ़्तगू थी जंहिंमें शाह लतीफ़ शाह इनायत जे इन बराबरी वारे समाज खे जोड़ण जी तमामु घणी तारीफ़ कई ऐं वरी शाह इनायत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जी तमामु घणी तारीफ़ कई। ऐं शाह इनायत खेसि चयो त तूं साॻियो मूं वारो कमु पंहिंजी शाइरीअ जे ज़रिए करे रहियो आहीं ऐं हिनखे जारी रखिजांइ। सिंधु ही सफ़र बि शाह साईं जे लाइ तमामु दर्दनाक साबित थियो। उहो कीअं? सिंधु सबबु कहिड़ो बि हुयो पर चयो वञे थो त फ़क़ीर शाह साईं खे छॾींदा विया। ऐं इहा बि हिकिड़ी रवायत आहे त लतीफ़ साईं फ़क़ीरनि जे रीतुनि रस्मुनि जी भञ कड़ी कई शायदि जंहिंजे करे फ़क़ीर हुनखे छॾे हलिया विया। सिंधु हुन पंहिंजे तौर ते उहे सभु तकिया घुमिया ऐं साणसि कुझु वेझा सोबती बि साण हुया पर फ़क़ीरनि जी सोबत खे यादि कंदे सॼो सुर रामकली हिन सफ़र जे दौरान लिखियईं। फ़क़ीरनि सां कुल घणा सफ़र कया आहिनि? मुमकिन आहे 3 सफ़र कया हुजईं जिन मां हिकिड़ो सफ़र पूरब खां वठी लाहौत ताईं बि कया आहिनि। ऐं उहो सफ़र चयो वञे थो त महीने जो आहे। ऐं उन सॼे सफ़र जे दौरान रोज़ानो लतीफ़ साईं बैतनि जे अंदाज़ में पंहिंजी डायरी बि लिखी आहे।
मरंदे बिखिया की खां की न घुरन का पिड़ी का बूल दे अहड़ी अरीत रसन फकीरन माग्या पिनी माठ जी अला तो चयो त संदसि ही सफ़र दर्दनाक हुयो। हाँ सिंधु, ॾाढो दर्दनाक। छो त फ़क़ीर बि लतीफ़ खे छॾे विया। ॿियो त रस्ते में ई हुयो त सूफ़ी शाह इनायत जी शहादत जी ख़बर पियसि। बसि सिंधु, वो त लतीफ़ जा 6 ई छिजी पिया। पंधि न पियो निबरेसि। वॾनि अज़ाबनि खां पोइ जोक शरीफ़ अचे पहुतो। सिंधु, जोक शरीफ़ में त ॼण राकास घुमी वियो। शाह इनायत सां गॾु 8000 फ़क़ीरनि जी शहादत थी हुई। ऐं शाह इनायत जो सिर्फ़ धड़ पूरियल हुयो हुते। ऐं सिंधु, सिर खे नेज़े ते टंगे 5 महीननि जो सफ़र कराए दिल्ली जी दरबार में मोकिलियो वियो त जीअं इनाम वठी सघूं। सिंधु, जीअं एंगलिस मार्क्स जी क़बर ते अची ऐं आख़िरी ख़ुतबो पढ़ियो, इन साॻी तरह सां भिटाई सरकार सूफ़ी शाह इनायत जी क़बर ते अची ख़ुतबे तौर ते पंहिंजो ई बैत पढ़ियो त जाभूं पेरे मुंह साभू मथे सजणे थिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं ॾींहं मिड़े ई ॾूं थी लोच लतीफ़ चए। इबरत जहिड़ी ॻाल्हि आहे, शाह करीम जो पोटो उन जो गादी नशीन भई न कुदे अमल में शामिल हुयो। ॻाल्हि नसुल जी न आहे हूंदी, ॻाल्हि हूंदी आहे नज़रिए जी। जेकॾहिं ईअं हुजे हा न, या त सभई शाह लतीफ़ हुजनि हा या सभई अब्दुल वासे हुजनि हा। सही आहे। पोइ जोक मां जल्दी सफ़र सहेड़े ॻोठ अची पहुतो। सिंधु, काफ़ी अरसो त काॾे निकितो ई कोन। हिकु त जोगियुनि जो सदमो, ॿियो त शाह इनायत जी शहादत जो। सुर रामकलीअ में शाह इनायत जे बारे में काफ़ी सारा बेत चया अथई। को बैत? मरां मथो पिटियां निहारियां नेणान सोबत जा संध्यान आऊं न जीअंदी उनरी। अमर, शाह साईं बि जॾहिं पंहिंजी शाइरी में शाह इनायत वारो कमु कयो त हुन सां बि हुक्मराननि घटायो त न हूंदो न? 3 दफ़ा मारण जी कोशिशि कयूंसि, पर अटकल सां सिधो कोन पिया मारियुसि। छो जो शाह हबीब जो ऐं शाह लतीफ़ जो उन तर में धाको ॼमियल हुयो। अटकल सां छो, सिधो सां छो न? छो जो शाह इनायत जी शहादत जो हेॾो वॾो सान्यो थी चुको हुयो। इहा मज़ाक उन्हनि खे फबी वई हुई, पर हिन वक़्तु हू अहिड़े क़िस्म जो को बि क़दम खणणु न पिया चाहिनि त मतां ईअं न थिए जो हीअ सॼी धरती ड्रामो बणिजी वञे। पोइ भला अटकल सां कीअं पिया माराइन्स? हिकिड़े दफ़े हिकु खूनी ॾिंगी घोड़ी मोकिलियऊंसि त जीअं शाह साईं हुन ते सवारी करे तूं उहा खणी वञी किथे हणेसि। पर सिद्धू, माण्हू माण्हूअ जी पंहिंजी लियाकत हूंदी आहे। शाह साईं छा कयो जो घोड़ीअ जे मथां पंहिंजो हथड़ो फेरायईं ऐं वरी पंहिंजे नान सां हुनखे थोरो खञईं ऐं पंहिंजो हथु हुन जे वात में चटरायईं त घोड़ी ठरी थी सिधी थी बीह रही ऐं शाह साईं लांग वराए उन ते थोरो चकरड़ो पायो ऐं पोइ घोड़ी आणींदड़ खे चयईं त बाबा पंहिंजे हुक्मराननि खे इहा घोड़ी वापसि कर
तव्हां तोहफ़ो मोकिलियो, असां क़बूल कयो, उन ते सवारी बि कई। ऐं ॿियो दफ़ो? ऐं ॿीहर हिकिड़ो माण्हू मोकिलियऊंसि, जंहिं हिकु दॿलीअ में हिकु माजून अचे ॾिनो लतीफ़ सरकार खे ऐं चयाईंसि त साईं, तव्हां दानिश्वर आहियो, अदीब आहियो, शाइर आहियो, सो तव्हांखे दिमाग़ जी ताक़त जे लाइ हीउ माजून आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त लतीफ़ सरकार छा कयो, पंहिंजे फ़क़ीरनि खे चयईं त बाबा, हिन दॿलीअ में ज़हर आहे, ऐं उन मां थोरी ज़रड़ी खणी भरिसां वहंदड़ पाणीअ में ज़रड़ो उछलाए छॾियईं ऐं थोरी झट में उहे मच्छूं उन ज़हर जे असर में सतह ते अची तरण लॻियूं। ऐं आणींदड़ खे चयाईं त बाबा, असां तव्हांजो हीउ तोहफ़ो क़बूल कयोसीं। हू दर हक़ीक़त हुननि जी ॻाल्हि सम्झी वियो। हेॾो वॾो ज़हीन माण्हू, जंहिंखे ख़बर हुई त हू सॼो ॾींहुं उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाईंदो थो वते, उन्हनि जे ख़िलाफ़ु शाइरी कंदो थो वते, त हुन ॾे हुकुमरान माजून जी दॿी मोकिलींदा। सही आहे। ऐं टियों दफ़ो? ऐं टियों दफ़ो हरबे सां लतीफ़ साईं खे घुराए हिकु कमरे में पंहिंजूं पढ़ायल नौजवान ऐं चालबाज़ छोकिरियूं विहारे छॾियाऊं। लतीफ़ साईं जन जीअं ई पंहिंजे ख़्याल में वेठा त उन्हनि छोकिरनि अचे टहकड़ा विधा, ताड़ियूं वॼायूं, रक़्स कयऊं, वॾा खेद कयूं। ऐं लतीफ़ सरकार हेॾी वॾी चाल ॾिसी गशी में हलिया विया ऐं उहे छोकिरियूं परेशान थी वियूं ऐं दाऊं करणु लॻियूं त हिन खे ॿाहिरि कढो। ईअं छो कयां? उहो इन करे त जीअं कंहिं न कंहिं तरीक़े सां शाह साईं खे फासाए ऐं उनखे सज़ा ॾियो। पोइ छा थियो? पोइ जीअं ई लतीफ़ साईं जन ॿाहिरि निकिता त हाकिम खे साम्हूं चयाऊं, काक न झलिया कापड़ी मोया कंहिं न माल, जे छोरनि ॾिना छाल तब लाहू थी लंघे विया। मोहम्मद हाशिम टटवी मुफ़्ती हुयो, मशहूरु मुफ़्ती उन दौर जो, जेको शाइरनि, ॻाइणनि ऐं ग़ैर मुस्लिमनि ख़िलाफ़ु फ़तवाऊं जारी कंदो ऐं हुक्मरान उन ते अमल कंदे उनखे जेलनि में बंदि कराईंदा। ऐं शाह लतीफ़ वरी उन्हनि जेल में बंदि थियल माण्हुनि खे छॾाईंदो हुयो, किन खे छॾाए सघंदो, किन खे कोन छॾाए सघंदो। हिंदुनि जे धोती पाइण ख़िलाफ़ु मोहम्मद हाशिम फ़तवा जारी कई हुई त को बि माण्हू पिनियूं ज़ाहिर करे ऐं न घुमे। उन ई मोहम्मद हाशिम खे शाह लतीफ़ ॾे बि मोकिलियो त जीअं उन जे ख़िलाफ़ु बि फ़तवा ॾे, जीअं त राग ॻाइणु इस्लाम में हराम आहे, त जीअं असां उन जे ख़िलाफ़ु क़दम खणी सघूं। पोइ भिट धणीअ उबतो मोहम्मद हाशिम खां अहिड़ो सुवालु कयो जो हू लाजवाब थी वियो। हिट धणी मोहम्मद हाशिम खे छा चयो? चयाईंसि त ए आलिम दीन, हिकु वणु जंहिंखां आम माण्हू मुस्तफ़ीद थींदो हुजे ऐं उहो साफ़ पाणी न हुजण जे करे सुकणु लॻे, त छा उनखे बचाइण जे लाइ गंदो पाणी ॾेई सघिजे थो? मौली साहब जवाबु ॾिनुसि त हा, उहो गंदो पाणी इन सूरत में उनखे ॾेई सघिजे थो। तंहिं ते लतीफ़ साईं वणाणियुसि त मौलवी साहब, असांजे दिलि जो वणु इन ई पाणीअ सां आबाद आहे ऐं साओ आहे, ऐं इन ई तंबूरे जी तार सां असांजो रूह ज़िंदा आहे। वाह, फ़क़ीरनि जो हल्को जॾहिं वधणु लॻो त उहे कहिड़ा फ़क़ीर हुया जेके उते मुस्तक़िल रहंदा हुया ऐं राग में हिसो वठंदा हुया? सभ खां पहिरियां कमर फ़क़ीर आयो, जेको पाण बि तमामु सुठो शाइर ऐं राग जो ॼाणू हुयो। ऐं उनखां बाद मदन फ़क़ीर बि आयो, पर हू उते मुस्तक़िल कोन रहंदो हो, ईंदो ऐं वेंदो रहंदो हुयो। ऐं अहमद फ़क़ीर बि आयो, जेको राग खां अलावा शाह साईं जी घोड़ीअ जी मालिकी बि कंदो हुयो। अच्छा, साईं जन घोड़ी बि धारी हुई? हा, शाह साईं जो घोड़ीअ जो नालो चुंगल हुयो। मियाँ हाशिम, वली मोहम्मद फ़क़ीर, आरिफ़ फ़क़ीर, सखर फ़क़ीर ऐं ॿिया बि इलाही केतिरा हुया जेके मुस्तक़िल उते ई रहंदा हुआ।
राग खां अलावा ॿिया बि घणा ई कम पाण में विराए खयां हुयाऊं। राग जी जॾहिं ॻाल्हि निकिती आहे त छो न मुर्शिद साईं जी दरगाह ते हली उते हाज़िरी ॾींदड़ मौजूदा फ़क़ीरनि खां हली कुझु ॿुधूं। हाँ हाँ छो न अच। सिंधु ही मंज़र आहे भिटाई सरकार जे रोज़े जे पासे में वॾी ओताक जो ऐं ही उन वॾी ओताक जे सहन जो मंज़र आहे जिते ही वण लॻल आहे ऐं चयो वञे थो त इहो वण भिटाई सरकार जे दौर जो वण आहे। सिंधु ही इन वॾी ओताक जो अंदरियो ॾेख आहे जंहिंखे सुफ़ो बि चयो वेंदो आहे ऐं हिते भिटाई सरकार जे इस्तेमाल जूं खोड़ सारियूं शयूं बि तोखे नज़र ईंदियूं जंहिंमें बिस्तरो साईं जन जे इस्तेमाल जा असा ऐं उन दौर में साईं जन जी ख़ूबसूरत शाइरी जे एवज़ उन्हनि खे ॾिनल एवार्ड बि नज़र अचे थो पियो। सुफ़े मां खोड़ सारियूं नंढियूं नंढियूं कोठियूं आहिनि जिन मां हीअ हिकु कोठी जंहिंमें लतीफ़ सरकार जन जो मुसलो बि पियल आहे। हिन जॻह खे पंहिंजो वॾी ओताक छो थो चयो वञे? इन जे करे साईं जो साईं जन जी हिते रहाइश हुई जी, उन दौर खां वठी जेके फ़क़ीर संभालींदा पिया अचनि त अॼु हिन फ़क़ीर बुज़ुर्ग वटि इहा शइ हिन जी ज़िमे आहे। माशाल्लाह। अच्छा, हीअ वॾी ओताक सिर्फ़ु जेके पंहिंजो रागी आहिनि भिटाई सरकार जा हा उन्हनि जे लाइ या हिते न आम माण्हू? न आम जेके मुरीद आहिनि उन्हनि जे लाइ बि आहे, रागिन जे लाइ बि आहे। रोज़ाना अची हिते दंबूरा खणी उन्हनि जी पंहिंजी तंद जी लेवल सेट करे ऐं हितां खां जीअं निकिरनि था वरी पोइ वञी उते सरकार जे सहन में हाज़िरी ॾियनि था। ही जेके साम्हूं तव्हां ॾिसो पिया रिलियूं, हा, इन्हनि खे असां फ़क़ीरनि जी ज़ुबान में पीड़ा चइबो आहे। पीड़ा? जी हा। इस्माइल साईं, ॿियो त हिन वक़्तु पंहिंजो लतीफ़ी राग सेखारण जो हिकिड़ो इंस्टीट्यूट क़ाइमु थियो। जी जी, सकाफ़त खाते जे तरफ़ां शाह जो राग सिखिया स्कूल आहे माशाल्लाह, जंहिंजो प्रिंसिपल उहो आहे सैयद जुमन शाह लतीफ़ी। माशाल्लाह। ऐं तंद जेका आहे ट्यून जंहिंखे चइजे ट्यूटर उहो आहे खबड़ फ़क़ीर सुमरो। अॼु जे दौर जी ॻाल्हि आहे त रिसेंटली हाणे तव्हांखे सकाफ़त खाते वारा ॿुधाईंदा त कैनेडा जी यूनिवर्सिटी अल्बरेटा मां छोकिरी आई सिखणु, शुमाइला हेमाणी ख़्वाजा आहे। उहा हितां सिखी वई, हींअर हुते उन पंहिंजी परफॉर्मेंस हुते यूनिवर्सिटी में ॾिनी। मके जो छोकिरो हुयो उसामा, उहो हिते सिखणु आयो त ईअं ॿाहिरीं दुनिया जा माण्हू अचनि था ऐं हिते अची हुन शइ जी तरबियत वठनि था। कोटन में कयो मरा मारू मुंहिंजो थर मारू मुंहिंजो थर असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।